कुलबी सेक्शन थाने जी अज यूसी बख्तियारपुर के गोठ बख्शन पवण में चौमासे की बरसात ने तबाही मचाए छड़ी। रात सजी रात जारी रहंदड़ बरसात सबब गोठाणे मुला अब्दुर्रऊफ़ पवड़ जो घर किरी पियो, जंहिंजे नतीजे में घर अंदर सुतल 3 ॿार 10 सालनि जो अता रहमान पवड़, 8 सालनि जी नींगरी शरीफ़ा पवड़ ऐं 5 सालनि जो नींगर राशिद पवड़ दबजी फौत थी विया। फौत थियल ॿार मुला अब्दुर्रऊफ़ पवड़ जा ॾोहिटा ऐं ॾोहिटी आहिनि। वाक़िए सबबि घर में कोराम मची वियो, जॾहिं इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।